गंबट में सिंध पुलिस जे शहीदन के भेटा पेश करण लाइ रैली कढी वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। जी सलाम शोदा पुलिस खैरपुर के हवाले से हिते जेको आहे ASP मोहम्मद नोमान ज़फ़र जी अगवानी में हिते रैली पई कढी वञे ऐं हिते जेके पुलिस जा शहीद जवान आहिनि उन्हनि खे सलाम अक़ीदत पेश करण के हवाले से ही रैली कढी पई वञे। इन रैली में सिविल सोसाइटी से गॾु पुलिस एहलकार भी वॾी तादाद में मौजूद आहिनि। अचो त खेनि जेको पुछूं था अॼु हू जेके पुलिस जा शहीद आहिनि उन्हनि खे कीअं सलाम अक़ीदत पेश कंदा। पूरे पाकिस्तान के हर सूबे में और सिंध पुलिस की तरफ से भी हर ज़िले के अंदर इसका जो है इनकाद किया गया। इसका मकसद सिर्फ यही है कि आज के दिन हम उन तमाम शुहदा जिन्होंने अपनी कुर्बानियाँ दी, अपने लोगों के इज़्ज़त जान और माल की हिफाजत की खातिर अपनी जान कुर्बान की, आज हम उनके साथ वो उस अहद की तजदीद करें कि जिस वजह से जिस मकसद के लिए उन्होंने कुर्बानी दी हम उस मकसद को ख़त्म नहीं होने देंगे। आज हम भी उस चीज़ के लिए तैयार हैं और इसके अलावा उनकी फ़ैमिलीज़ के साथ हमारा ये अहद है कि वो अकेले नहीं हैं, कि हम सब मिल के इस चीज़ का एहसास दिलाएँ शुहदा की फ़ैमिलीज़ को कि वो अकेले नहीं, मुश्किल वक्त में या किसी भी हवाले से जब भी कोई ज़रूरत हो हम सब उनके साथ खड़े हैं। हिकिड़ो अज़ीम ॾींहुं आहे जेको उन्हनि शहीदनि जी निस्बत सां उन्हनि खे भेटा पेश करण जी निस्बत सां असां मल्हायूं था ऐं इन शइ जी यकीन दयानी ॾियारियूं था त बिल्कुलु उहे अज़ीम शुहदा आहिनि जिन असांजे जान माल असांजी आल औलाद जे तहफ़ुज़ जे ख़ातिर पंहिंजी जाननि जो क़ुर्बानी ॾिनियूं, पंहिंजे घर ॿार जे लाइ बग़ैर सोचे करे हिन मुल्क पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान जे तहफ़ुज़ जे लाइ, हितां जे अवाम जे तहफ़ुज़ जे लाइ, उन्हनि जे कारोबार जे तहफ़ुज़ जे लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बानी कयूं ऐं बिल्कुलु सॼी सिंध उन्हनि नौजवाननि खे सलाम पेश करे। अॼु असां पंहिंजे शहीद जेके पाकिस्तान या सिंध पुलिस जा शुहदा आहिनि या ॿिनि फोर्सिस जा माण्हू जिन क़ौम वतन ऐं अवाम जी ख़ातिर पंहिंजा सिर तिरीअ ते रखी दुश्मननि सां, क़ौम जे दुश्मननि सां, मुल्क दुश्मननि अनासरनि सां मुक़ाबिलो कयो ऐं पंहिंजी जान जा नज़राना पेश कया। अॼु उन्हनि खे असां ख़राज अक़ीदत, ख़राज तहसीन पेश कयूं था त अव्हां जेके शुहदा आहियो असां खां विसरिया न आहियो, असांजी दिलनि में आहियो। अॼु उन्हनि अज़ीम शुहदा जे नाले ते हीअ अज़ीम रैली कढी वई आहे जेका 15 मददगार खां प्रेस क्लब ताईं पहुती आहे ऐं मोहम्मद नोमान ASP साहब गंबट जे अॻवानी में इन्हनि शहीदनि खे भेटा ॾियण लाइ जेके हिन कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि अवाम ख़ातिर ऐं दहशतगर्दनि सां जंगियूं जोटियूं अथई ऐं उन्हनि शहीदन के सलाम पेश कयां थो। जी त नाज़रीन सलाम शोहदा पुलिस खैरपुर के सलाम अक़ीदत पेश करण के हवाले से फूलबाग का वठी प्रेस क्लब ताईं ASP मोहम्मद नोमान ज़फ़र की अगवानी में ही रैली कढी वई। इन रैली में शहरन भी वॾे अंग में शिरकत कई। उन्हनि जो चवण इहो हुयो त जेके सिंध पुलिस जा शहीद आहिनि उन्हनि पारां जेको आहे क़ौम जे लाइ वॾी कुर्बानी ॾिनियूं आहिनि ऐं शहीद हमेशा ज़िंदा हूंदा आहिनि। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़।